अशरफिल मुरसलीन सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। अन इब्ने अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु कंज़ुम मिन कुनूज़िर रहमान इद्दख़रहुल्लाहु लिरसूलिल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। बिरादर कायद मोहम्मद मौलाना अताउर रहमान साहब, हजरत मौलाना राहत हुसैन साहब, नारे तकबीर। कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। सब साथी वही रहे। असांजे मेहमान गिरामी स्टेज से पहुंची चुका है। तमाम साथी नज़्म ज़ब्त सां वही रहन। जेके पोयां साथी बीठल आहिनि उहे बि वही रहन। जज़ाकुमुल्लाह। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां दोस्तों समूरा वेही रहो। सब साथी वही रहन माशाअल्लाह। पोयां साथी भी वही रहन। जज़ाकुमुल्लाह। निहायती मुख्तसर वक्त है ऐं मुझे लाए, मुझे बचड़न जे लाए, मुझे पूरे खानदान जे लाए, पूरे इलाके जे लाए ऐं मुझे कौम बिरादरी दोस्तन मुतालिकीन जे लाए एजाज़ है। उन माइक तां मां जड़ो नालायक बी बा अखर ॻाल्हाए ऐं मुझो कायद साईं जन मौजूद हुजन। ये मुझे लाए ऐं पूरी जमात जे लाए एजाज़ है। दोस्तों मुख्तसर वक्त में ये समझ 10, 12, 15 मिनट ॻाल्हाईंदुमि। तव्हां सभिनी दोस्तनि जो मूंखे तवज्जो खपंदो आहे। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन दोस्तन के सुभान अल्लाह चवण नथो अचे, मेहरबानी करे ॿई हथ मथे कयो दोस्तों। सही आहे, होशियार वेठा, तव्हां होशियार वेठा, मुंहिंजो ॾोह आहे, तव्हांजो ॾोह न आहे। जन दोस्तन के सुभान अल्लाह चवण नथो अचे, मेहरबानी करे ॿई हथ मथे कयो दोस्तों। सही आहे। सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंखे शक थिए थो उहे ॿई हथ मथे कयो दोस्तों। सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंजे साह ते सोड़ थिए थी पई उहे ॿई हथ मथे कयो दोस्तों। सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंजी दिल ठरे थी, ईमान ताज़ो थिए थो, फिज़ा में बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह ॿई हथ मथे। क़ाल रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काना अबू बकर कंज़ुम मिन कुनूज़िर रहमान इद्दखरहुल्लाहु लिरसूलिल्लाह। सुभान अल्लाह जो आवाज न पहुंचे दोस्तों। आमिना जेलाल महबूब जुल जलाल खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वज़्ज़ुहा जे चेहरे वारे नबी फरमायो वल्लैल जे जुल्फन वारे नबी फरमायो ताहा जे ताज वारे नबी फरमायो अलम नशरा जे सीने वारे नबी फरमायो यासीन जे यारी वारे नबी फरमायो हजरत अबू बकर सिद्दीक हजरत आदम अलैहिस्सलाम खां वठी मां मोहम्मद जे आखिरी उम्मत ताईं अल्लाह ताला जे खैर जो खजानो हो अल्लाह ताला अबू बकर के मां मोहम्मद जे गुलामी जे लाए संभारे रखो वसानी अस्नैन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। दरबार रिसालत में मुहाजिर भी हुआ अंसार भी हुआ नंढड़ा भी हुआ वडड़ा भी हुआ खुदा गवाह आमिना जेलाल जे जब जुत्ती मुबारक खे अखिन ते रखी चप्पन सा चुम्मी ॾियण वारा हिन कुरान जा आशिक भी हुआ। सुभान अल्लाह जो आवाज रॾियां दोस्तों। जंहिंजी दिल सड़े थी भली चुप कई वियो जंहिंजी दिल सड़े थी मथे हथ त करे ॾेखारियो दोस्तों जंहिंजी दिल ठरे थी बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जो आवाज़ सिर्फ मूंखे न सुभान अल्लाह जो आवाज़ मुंहिंजे काइदीन खे न खुदा गवाह सुभान अल्लाह जो आवाज़ अर्श वारे खे बि वणंदो आहे। हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु फरमाइदो मुंहिंजा मिठा मां सजद लिसन मिन क़त कुर्बान वञा मां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कंहिं बुत जो सजदो न कयो हो। आमिना जे लाल फरमायो अबू बकर आमिना जे लाल फरमायो अबू बकर थोड़ी वज़ाहत कर थोड़ो वाक़ियो अगना करे ॿुधा मुंहिंजे यारनि खे मुझे प्यारन के मुहाजिरन ए अंसारन के ओ अबू बकर आले रसूल ए क़यामत तई मुझे उम्मत के तुझे शान जी खबर पवे। अबू बकर सिद्दीक अर्ज कंदा कुर्बान वञा मां बीमार थी पयम मुझे बाबे ॾाढो इलाज कराए मुख्तसर मिनट वक्त है दोस्तों 5-6 मिनट लगदा साईं जन जे मौजूदगी में मां के ॻाल्हाइण भी समझो नथो अचे पियो त बीमार थी पयम ॾाढो इलाज पियो मुंहिंजो पर का बि फ़ाइदो न थियो यार थो हेॾे थी बीठो मुंहिंजो को इलाज जे में कोई फ़ाइदो न थियो मुंहिंजो बाबो मांखे वठी आयो बुत खाने में मांखे चई त ही तुंहिंजो खुदा है इन जो सजदो कर ऐं इन खां पंहिंजी शफाअत ऐं सिफारिश जे लाइ इन खे सवाल सजड़ा कर। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था पिया मां जॾहिं बुत खाने में आयम मुंहिंजे बाबे मांखे दरवाजे खां अंदर टपाए करे पाण ॿाहिर बीह रहियो मां बाबे जे खुदा खे सॾ करे चयुमि इन्नी जाइउन फ़अतइमनी व अना आरिन फ़क्सिनी व अना मरीज़ुन
फशफिनी मुझो बाबो मुझे बाबे जो बाबो मक्के जा मुशरिक मक्के जा सरदार ताइफ जा वडेरा खैबर जा यहूदी समूरे जा समूरा तोखे खुदा समझना है ना मां बीमार थी पयो हां मुझो बाबो तो वट मुखे वठी आयो आ मुझे हकीमन तबीबन ॾाढो इलाज कयो पर को भी फायदो न थियो आ हाणे तू मुझो इलाज कर फलम युजबनी कोई भी जवाब न मिलो मां जय मां कपड़ा मुझा फाटी पया है चट्टियों लगल है मुखे न वगो दियार फलम युजबनी को भी जवाब न मिलो मां जय मां के भूख लगिया आतामनी मां के भूख लगिया बुखार जे करे वात भी धिकोआ का चढ़ान का चखार पर को भी जवाब न ॾिनई मां जय मां मानी घुरी तू मानी न ॾिनी मां कपड़ा घुरिया तू कपड़ा न ॾिना मां सेहत घुरी तू सेहत न ॾिनी चङो हाणे ईअं कर ओ अल्लाह पाण खे सजाइण वारा मुझे बाबे जा खुदा मुझो त कम को न कई पर हाणे मां तोखे हिन पत्थर सां तुझो सिर थो चप कया तुझो मणको थो भजा जे पाण खे ताक़त थई त मां खां पाण खे बचा अल्लाह गवाह हजरत सिद्दीक अकबर पत्थर खणी अरभर करे वहाए कढियो अबू बकर जे बाबे जो खुदा डही पयो उन महल अबू बकर जो बाबो भजंदो आयो अरे अबा हे छा यो इए है जी दिसे तो पियो जेको अल्लाह जी जात के छडे अल्लाह जी जात के छडे गैर जे अगे झुकंदो अबू बकर जो न जला यो फैसलो आ तदे सिद्दीक अकबर रजी अल्लाह ताला नो के वठी करे बाह को वठी करे अम्मा वट वठी आयो माजी अम्मा वट उम्मुल खैर नारो है। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।